शख्सियत अहिड़ी जो हुन में कुदरती चकमक मैग्नेट जेकी हर माण्हू खे अची सियासी इख़्तिलाफ़ 100 दफ़ा थी सघनि लेकिन उनमें शफ़क़त बि जेका असां ठाती असां रेवल्यूशन सां सां कमु कयासीं त असांखे उन तरीक़े सां ई असांखे शफ़क़त जो ख़ासि करे असां जेके जस्टिस जा हुआसीं साईं जेका जदोजहद आहे उहा त हिकिड़ी अज़ीम जदोजहद आहे आख़िरी उमिरि में तव्हांखे यादि हूंदो त मिसिंग पर्सन बि जे लाइ उते बि हिकिड़ो चयो त उते अचे पियो त इन खां अॻु में तव्हांखे यादि हूंदो 15 ॾींहं अॻु में जेके आयो इन धारियुनि जी आबादी जे लाइ त उनजी जदोजहद बि अज़ीम माण्हू सॼी सिंध हुन में समायल हुनखे हर ॿोलियुनि खे ख़ासि ऐं सिंध जे हर इशू ते इन करे रसूल थी वियो अहिड़ो माण्हू